अज़रबैजान जो मुसाफ़िर जहाज़ कज़ाकिस्तान में किरी तबाह थी वियो, जंहिंमें फोतगियुनि जो ख़दशो ज़ाहिर कयो वियो आहे। हिते मीडिया मूजिबि अज़रबैजान जो मुसाफ़िर जहाज़ चेचनिया वेंदे कज़ाकिस्तान हवाई अॾे जे वेझो किरी तबाह थी वियो, जंहिं जूं तस्वीरूं ऐं वीडियोज़ सोशल मीडिया ते वायरल थी रहियूं आहिनि। सोशल मीडिया ते वायरल वीडियोज़ में जहाज़ खे तेज़ीअ सां हेठि ईंदे ऐं पोइ ज़मीन सां टकराइजी तबाह थींदे ॾिसी सघिजे थो। जहाज़ जे ज़मीन ते किरंदे ई बाहि लॻी वई ऐं धुओं निकिरंदे ॾिठो वियो। परॾेही मीडिया मूजिबि धुंध सबबि जहाज़ जो रूट तब्दील कयो वियो हो ऐं हादसे खां अॻु जहाज़ पारां हंगामी लैंडिंग जी दरख़्वास्त कई वई। ॿिए तरफ़ रूसी मीडिया रिपोर्ट्स जे मुताबिक़ जहाज़ में 62 मुसाफ़िर ऐं अमले जा 5 माण्हू सुवार हुआ, जिन मां 27 माण्हुनि जूं ज़िंदगियूं बची वयूं। काज़क अमलदारनि मूजिबि जहाज़ हादसे में ज़ख़्मी 27 मुसाफ़िरनि खे तिबी इमदाद जे लाइ इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। परॾेही ख़ाबरू इदारे मूजिबि पखी टकराइजण सबबि जहाज़ हंगामी लैंडिंग कई। चेचनिया जे तख़्तगाह ग्रोज़नी में धुंध सबबि जहाज़ खे पंहिंजो रुख़ बि तब्दील करणो पियो हो। ॿिए तरफ़ वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जहाज़ हादसे ते अफ़सोस जो इज़हार कंदे चयो आहे त ॾुख जी घड़ी में पाकिस्तान अज़रबैजान जे अवाम सां गॾु बीठल आहे। अज़रबैजान जे सदर इल्हाम अलियोव ऐं अज़रबैजान जे अवाम सां दिली हमदर्दीअ जो इज़हार करियां थो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त ॾुख जी घड़ीअ में मुतासिर ख़ानदाननि सां गॾु आहियूं। दुआऊं आहियूं त ख़ुदा पाक ज़ख़्मियुनि खे जल्द सिहत अता फ़रमाए।